जी नाज़रीन, हेडलाइंस सां वठूं अहम ख़बर अवां करींदा हलूं त अवामी हक़नि ते धाड़ा बर्दाश्त न कबा। पीपल्स पार्टी जंग जो ऐलान करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नसीराबाद में बलोचिस्तान जे इलाक़े तंबो में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त सिलेक्टेड न्याज़ी अवामी हक़नि ते धाड़ा हणी रहियो आहे। हुकूमत अवाम खां अटो लटो ऐं अझो खसे रही आहे। 27 फरवरी ते कराची खां इस्लामाबाद तरफ़ निकिरबो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। अवामी हक़नि ते धाड़ा बर्दाश्त न कबा इहो चवणु आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवणु आहे त नसीराबाद बलोचिस्तान जे इलाक़े तंबो में जलसे खे ख़िताब कंदे संदसि चवणु आहे त सिलेक्टेड न्याज़ी अवामी हक़नि ते धाड़ा हणी रहियो आहे। हुकूमत अवाम खां अटो लटो ऐं अझो खसे रही आहे। 27 फरवरी ते कराची खां इस्लामाबाद तरफ़ निकिरबो। पाणी मामले ते सिंध ऐं बलोचिस्तान खे वेढ़ायो पियो वञे। पाणी जे मुनसिफ़ानी वर्छ लाइ सिंध ऐं बलोचिस्तान खे गॾिजी जिदोजहद करणी पवंदी इहो चवणु आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। हुन संदसि चवणु आहे त ख़ैरात न पर हक़ घुरी रहिया आहिनि। पीपी हक़ खसे वठणु ॼाणे थी। कुझु कुवतूं असां सभिनी खे वेढ़ाइण चाहिनि थियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कुझु कुवतूं असां सभिनी खे वेढ़ाइण चाहिनि थियूं। कंहिंखे बि अवाम जा हक़ खसण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नसीराबाद बलोचिस्तान जे इलाक़े तंबो में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त सिलेक्टेड न्याज़ी अवामी हक़नि ते धाड़ा हणी रहियो आहे। हुकूमत अवाम खां अटो लटो ऐं अझो खसे रही आहे। 27 फरवरी ते कराची खां इस्लामाबाद तरफ़ निकिरबो। पाणी मामले ते सिंध ऐं बलोचिस्तान खे वेढ़ायो पियो वञे। पाणी जी मुनसिफ़ानी वर्छ लाइ सिंध ऐं बलोचिस्तान खे गॾिजी जिदोजहद करणी पवंदी। हू ख़ैरात न पर हक़ घुरी रहिया आहिनि। पीपी हक़ खसे वठणु ॼाणे थी। कुझु कुवतूं असां सभिनी खे वेढ़ाइण चाहिनि थियूं इहो चवणु आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। संदसि चवणु आहे त कंहिंखे बि अवाम जा हक़ खसण जी इजाज़त न ॾिनी वेंदी।